नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डिगड़ी में खबर ॾींदा हलूं त अल अज़हर पब्लिक स्कूल डिगड़ी में समाजी तंज़ीम शिव जे सहकार सां लॻायल 3 ॾींहंनि वारे नुमाइशी मेलो अॼु ॿिए ॾींहुं बि जारी रहियो। स्कूली ॿारनि तरफ़ां साइंस ऐं आर्ट जा तैयार कयल मॉडल ॾिसण लाइ शहरनि वालिदिन ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि जो वॾो अंग पहुतल है। नुमाइशी मेले में महिमान ख़ास पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स एसोसिएशन जे मरकज़ी सदर अनवर अली भट्टी, डिवीज़नल सदर इरशाद अहमद खान, मिठी ज़िले जो सदर भीरजी राजपूत ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तैयार कयल मॉडल इन ॻाल्हि जो सबूत है त ॿार सुठी तालीम सां गॾु सुठी तरबियत हासिल करे रहिया आहिनि। मुंहिंजो नालो अनवर अली भट्टी आहे। पाकिस्तान प्राइवेट स्कूल एसोसिएशन जो मां मरकज़ी प्रेसिडेंट आहियां। मां अॼु हिते डिगरी में अल अज़हर स्कूल जे हिकिड़े साइंस एग्ज़िबिशन प्रोग्राम अटेंड करण आयो आहियां कराची में। मुझे इतने ॿारनि खे मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।